प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। आकम यूसुफ, पैदाइश 41 ऐं 42 बाब। यूसुफ पंहिंजे भाइरनि खे आज़माए थो। यूसुफ सॼे मिस्र में बादशाह जे रथनि मां हिकु ते सवारी कंदो हो। हर को उनखे ॾिसी हथ मथे कंदो हो ऐं ख़ुशि आमदीद चवंदो हो। फरोन उनखे पंहिंजो मददगार चूंडियो हो। पंहिंजी मोहर वारी मुंडी ॾेई फरोन यूसुफ खे इख्तियार ॾिनो। यूसुफ तयार ऐं पकियल फसलनि ऐं खजूर जे बागनि जे भरिसां मटी रहियो हो। ही सभु बिल्कुलु ईअं थियो जीअं ख़ुदा चयो हो त ईअं ई थियण वारो आहे। तमामु घणो फसल थियो। यूसुफ अन्न गॾु करण लाइ तमामु घणा गोदाम ठाहिया। तमामु घणी मिक़दार में अन्न गॾु कयो वियो। यूसुफ जा मनसूबा बिल्कुलु ठीकु हुआ जीअं हुन चयो हो। इएं ई बरकत वारनि 7 सालनि खां पोइ ॾकार जा साल आया। माण्हू बुख में मरण लॻा ऐं हू फरोन वटि विया। असां बुखिया आहियूं, असां बुख मरी रहिया आहियूं। असांजे ॿारनि खे खाधे लाइ कुझु ॾिनो वञे। यूसुफ जी ज़िमेदारी आहे त हू तव्हांजी मदद करे। जेको उहो चवे थो उहो करो। इहे तमामु घणी जॻहियुनि खां आया हुआ, बल्कि ॿियनि मुल्कनि मां बि। 10 माण्हुनि खे सिजदो कयो। यूसुफ उन्हनि खे उन वक़्तु सुञाणे वरितो। इहे उनजा भाइर हुआ। यूसुफ पंहिंजे ख्वाबनि बाबति सोचियो, उन जे नफ़रत बाबति जेके हू यूसुफ सां कंदा हुआ ऐं उन्हनि ते उनखे गुलाम बणाइण लाइ विकियो हो। पर उन जे ॿाहिरनि उनखे बिल्कुलु न सुञातो। यूसुफ उन्हनि सां तमामु सख़्ती सां ॻाल्हि कई। तव्हां किथां अची रहिया आहियो? असां किनान मुल्क खां आया आहियूं अन्न वठण लाइ। तव्हां कूड़ ॻाल्हाए रहिया आहियो? तव्हां जासूस आहियो? न, असां सच ॻाल्हाए रहिया आहियूं। असां 12 भाइर आहियूं। असांजो हिकु भाइर हींअर घर आहे ऐं ॿियो मरी चुको आहे। मां तव्हांजी हिकु ॿ ॻाल्हि ते यकीन नथो कयां, पर आउं ख़ुदा सां प्यार कयां थो। मां तव्हांखे अन्न ॾींदसि, पर मां चाहियां थो त तव्हां वञो पंहिंजे ॿिए भाउ खे वठी वापसि अचो। तव्हां मां हिकु हिते रहंदो त जी मूंखे यकीन थी सघे त तव्हां मुंहिंजो हुकुम मञंदा। यूसुफ छो एतिरी सख़्ती सां पेश आयो? छा हू उन्हनि खां बदिलो वठणु चाहींदो हो? न, हू रुगो पंहिंजे भाइरनि खे आज़माइण चाहींदो हो। हू ॾिसणु चाहींदो हो त इहे तब्दील थिया आहिनि या न। उन्हनि खे इहा का ख़बर न हुई त यूसुफ सभु कुझु सम्झी वियो आहे जॾहिं इहे पाण में ॻाल्हाए रहिया हुआ। असां यूसुफ सां जेको सलूक कयो हो, ज़रूरु असांखे उन जी सज़ा मिली रही आहे। यूसुफ जॾहिं ही ॿुधो त हू रोइण लॻो, पर पोइ बि हुन उन्हनि खे ही न ॿुधायो हो त हू केरु आहे। जेतिरो अन्न उन्हनि खे खपंदो हो हू सभु खणी वापसि हलिया विया ऐं शमून मिस्र में रहिजी वियो। उन्हनि जे पीउ याकूब जॾहिं उन्हनि जे सफ़र जो समूरो हाल ॿुधो त हुन डपु खाधो। जॾहिं अन्न ख़तमु थी वियो त उन्हनि खे वापसि मिस्र वञिणो हो ऐं हिन भेरे उन्हनि खे बिन्यामीन खे बि पाण सां गॾु वठी वञिणो हो। सभु ॿाहिरि डिॼी रहिया हुआ जॾहिं ही ॿीहर मिस्र ॾांहुं वञी रहिया हुआ। ऐं पोइ ईंदड़ ड्रामे में तव्हांखे ख़बर पवंदी त छा थियो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।